सूर्यामरी सोडसी त दिल जा वाह में विसार हण भाला विड़ भाकरे आडी ढालम डार मता तेग दरार त मतारो थी। साथियों जी सिंध देश जी रे सिंध साईं जीएम सैयद जी शहीद सिंध देश मोहतरम बशीर खान कुरैशी जी आजादी वारी हक परस जिदोजहद सिंध घुरे थी आजादी। अज मां दौड़ रिक्शा यूनियन के सदर मोहतरम अरशद भट्टी सभी रिक्शा के दोस्तन के क़ौमी सलाम पेश तो कया जिन्होंने पांजी रोजी रोटी के साइड ते रखी ही सिद्धि हुजन जो सबूत जो 3 किलोमीटर मार्च करे दौड़ प्रेस क्लब ते पहुता है। हकीकत पुछो त गैरतमंद जेके रिक्शेदार जेके 500 रुपया दिहाड़ी था कमाइन डेली के हिसाब से उहे पांजे घर उन्हें दिहाड़ी ते हलाइंदा आहिनि पर अज उन्होंने क़ौमी फर्ज समझी क़ौमी इशू समझी को केनाला ने मसले ते अज सब उन्हें अरशद भट्टी यूनियन सदर जे सदके वरनाए सब दोस्त पांजा रिक्शा अदा छड़े ऐं एहतजाजी रैली में शामिल थिया। उन दोस्तन के क़ौमी सलाम हुजे। गदो गद पंजाब साम्राज्य जेको 47 अंका वठी सिंध जा सब वसाइल ज़ख़ीरा जिन्हनि ते काबिज़ लॻियो पियो आहे बचो सिंधु दरिया जो पानी अज उन्हें ते 6 नवा केनाल दे वो भी खड़ी केनाल दे आके हैं आबाद जमीन जला सोचू हाँ पर पंजाब साम्राज्य वो केनाल जेके चोलिस्तान जी लखे एकड़ जमीन आबाद करण जे लाइ ठाहे पियो लखे एकड़ सिंध जी जमीन बर्बाद करण तो चाहे। असा का घड़ा सारा दोस्त पुछंदा आहिनि तव्हांजो गैस हो कोयलो हो हर शइ हुई तव्हां ख़ामोश रहियो। तव्हां सिंधु दरिया ते जेके केनाल पिया ठाहिनि इन्हनि खे एॾो इशू छो ठाहियो आहे। अब कोयले का बगैर असा जिंदा रही था सकूं बिजली का बगैर असा जिंदा रही था सकूं असा हर वसाइल का बगैर जिंदा रही था सकूं पर पानी का बगैर जिंदा न था रही सकूं। पानी असांजी जिंदगी ऐं उहा असांजी रेड लाइन उन्हें ते नो कॉम्प्रोमाइज आहे। असां 10 महीननि खां इन जिदोजहद में आहियूं। गदो गद पंजाब साम्राज्य के इहो ॿुधाईंदासीं त 10 महीननि मां असां इहो सोभ हासिल कई आहे जो अॼु 10 ॾींहं आहे मुसलसल तुंहिंजा पंजाब वेंदड़ रोड रस्ता बंद आहिनि। अॼु हुकला इत्तेहाद सिंध जो हर शऊर हर पार्टी सिवाय दलाली वारो किरदार अदा कंदड़ पीपल्स पार्टी जे ये हर पार्टी सरापा एहतजाज है तुझी रस्ता रोक पई करे तुझा MP MNA हुजन उन्हनि जी रस्ता रोक पई करे उन्हनि के अंडनि ऐं टमाटनि सां इस्तक़बाल पई करे हा तव्हां दलाल आहियो हा तव्हां दलाली वारो किरदार अदा करे तव्हां सिंध जो दरिया खपायो आहे। हा अॼु दोस्तनि जो मुख़्तसिरीन जे करे सभु हथ मथे करे विढ़ंदो विढ़ंदासीं विढ़ंदो पंजाब सां विढ़ंदो केनाल समूरा पंजाब तोसा हिन दरिया खातिर हिन क़ौम खातिर हिन क़ौम खातिर हिन पाणीअ खातिर आओ उन्होंने लखे एकड़ जमीननि जे मालिकनि खां 1000 भेरा इन दानियाल अशारी के क़ौमी सलाम तो कया जो हर रैली में माज़ूरी सूरत में होंदे पांजी व्हील चेयर ते हर रैली की सूरत में असांजे अॻियां अॻियां हले तो उन्हनि दलालनि खां 1000 भेरा क़ाबिल एहतराम असांजो हे दोस्त आहे। खणी नंढड़ो आहे पर वो शऊर रखे तो वो समझ रखे तो हाँ असांजो पानी जेको आहे वो असांजी जिंदगी आहे। मां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां सभिनी रिक्शा इत्तेहाद रिक्शा वारे दोस्तनि जो थोराइतो आहियां जेको क़ौमी सॾ वरनाए अॼु हिन केनाल वारे मसइले ते मूंखे यादि आहे ॿेटनि वारे मसइले ते बि तव्हां सभु गॾिजी हिकिड़ी एहतजाजी रैली कढी उन्हनि ॿेटनि खे रद्द करायो ऐं उहे ॿेटा रद्द थिया। जेके दोस्त पुराणा रिक्शे वारा हूंदा उन्हनि खे यादि हूंदो। अॼु तव्हां यकीन रखो केनाल वारे मसइले ते निकिता आहियो इंशाअल्लाह तव्हां सां इहो वचन था वरतायूं त जेसिताईं केनाल रद्द न थींदा असां हिननि रोडनि रस्तनि ते सरापा एहतजाज हूंदासीं।